अहम खबर शामिल कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काणे में जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे जॾहिं खां हू परॾेही वज़ीर थियो आहे तॾहिं खां सुकून सां नाहे वेठो। संदसि चवणु हो त पाकिस्तान जे बारे में पैदा थियल ग़लतफ़हमियुनि खे ख़तमु करण लाइ हू परॾेही मुल्कनि जा दौरा करे रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदे चयो आहे त इमरान ख़ान पंहिंजी कुर्सी बचाइण लाइ मुल्क खे नुक़सानु पहुचायो आहे। पाकिस्तान के बचाइण लाइ बेतमादी रिथ वसीले इमरान ख़ान के इक़्तिदार में हटाए मुल्क के बचायो वियो। पीपी चेयरमैन चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं उन जी मुआशी टीम जी मेहनत सां मुल्क ॾेवालो थियण खां बची वियो आहे। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। लाड़काने जो ब्यूरो चीफ मुनव्वर रिंद असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है। जी मुनव्वर, आगाह कजो, पीपल्स पार्टी चेयरमैन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह तकरीब के खिताब कयो आहे। हाँ जी, परॾेही वज़ीर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काणे में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 69 सालगिरह वारी तकरीब के खिताब कयो आहे। खिताब दौरान हुन चयो आहे त हू अॼु 2022 ईस्वीअ में उन स्टेडियम में मौजूद है जिते 2007 में संदसि जी अमड़ शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खिताब कयो हो। हुन चयो त अॼु हू असां सां गॾु नाहे, पर अॼु उन जी सालगिरह जो केक काटे असां हिते ख़ुशी महसूस करे रहिया आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो बि चवणो हो त जॾहिं खां हू परॾेही वज़ीर थियो आहे उन ॾींहं खां हुन सुख जो साहु नाहे खयो। हुन दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जो दौरो कयो आहे, जंहिंमें चीन, तुर्की, ईरान, सऊदी अरब, UAE ॿिया मुख़्तलिफ़ जेके मुल्क आहिनि उहे उन में शामिल आहिनि। हिन जो इहो चवणो त उन मुख़्तलिफ़ मुल्कनि में मुंहिंजे वञण जो सबबु बि इहो हो त पाकिस्तान सां दोस्ती जा लाॻापा ठाहिण ऐं पाकिस्तान खे मैशियत तौरु जेको आहे मज़बूत करण जे लाइ हू मुख़्तलिफ़ मुल्कनि जो दौरो करे थो। अहिड़े हवाले सां बिलावल भुट्टो ज़रदारी इहो बि ऐलान कयो त लाड़काणे में पहिरियां कैडेट कॉलेज मौजूदु आहे ऐं हाणे हुन ऐलान कयो त गर्ल्स कैडेट कॉलेज जेको लाड़काणे में ठाहियो वेंदो ऐं लाड़काणे में मुख़्तलिफ़ तरक़ियाती जेके आहिनि कम उहो कुझु थियनि पिया ऐं कुझु कराया वेंदा ऐं मुख़्तलिफ़ जेके ॿिया इदारा आहिनि उनजो चवणो त उन शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इदारा ॾिना ऐं वधीक हू पंहिंजे हथनि सां मुख़्तलिफ़ इदारनि जो लाड़काणे में क़यामु कंदो। इन हवाले सां लाड़काणे में तमामु वॾो जेको आहे जलसो हो। म्यूनिसिपल स्टेडियम में हज़ारे जेके माण्हू उहे मौजूदु आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सैयद नासिर शाह, PP सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो, पॉलिटिकल सेक्रेटरी जमील अहमद सुमरो, आगा सिराज दुरानी ऐं ॿिया जेके अॻुवान आहे उहे हुन सां गॾु आहे। हिन वक़्तु जेको आहे बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजो ख़िताब जेको आहे उहो मुकमिल कयो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मुनव्वर रिंद तफ़सील ॾिना।